सेहत के शोबे में सिंध बेहतरीन कम किया है। पाकिस्तान जो बेहतरीन अस्पतालू सिंध में आहिन। सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत बेहतरीन कम किया। सिंध हुकूमत के बारे में चयो वियो आहे त इहा मेगा मनसूबा नथी लगे। असां दावा न पर कम करे ॾेखारींदा आहियूं। सोशल मीडिया ते पाकिस्तान के हवाले से गलत खबरूं हलंदियूं आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो जिना अस्पताल कराची में बिन बोर्ड्स ऐं साइफर नाइफ जो इफ्तिताह करण खां पोइ तकरीब के खिताब। सिंध में अवाम के सेहत के आलमी मयार जो मुफ्त सहूलतों पीपल्स पार्टी हुकूमत तरफा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के कामयाबी जो एक अहम कदम। बिलावल भुट्टो जरदारी जिना अस्पताल में बिन जदीद वार्ड्स और साइबर नाइफ जो इफ्तिताह करे छो। बिलावल भुट्टो जरदारी 120 बिस्तरन से बदल राशिद सूरती डिपार्टमेंट ऑफ साइकेट्री एंड बिहेवियरल साइंसेज समेत 110 बिस्तरन से बदल सैफुल इस्लाम डिपार्टमेंट ऑफ न्यूरोलॉजी एंड स्ट्रोक यूनिट जो इफ्तिताह किया। तकरीब में सिंध वॾो वज़ीर मुराद अली शाह सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचू हो भी शरीक। मुराद अली शाह मूजिब सिंध हुकूमत बई शोबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कायम कया। नए साइबर नाइफ से $41 लाख खर्च थो है। सिंध अस्पतालों के बेहतर करण के लिए कदम खया पिया वन। जिना अस्पताल में हर साल 100 बिस्तरा शामिल किया वेंदा। सिंध सरकार पारा मंशियात की तैयारी में इस्तेमाल थींदड़ शयुनि के खिलाफ ऑपरेशन जो फैसलो सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण की सदारत हेठ एक्साइज नारकोटिक्स कंट्रोल विंग जो इजलास। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मंशियात की तैयारी में इस्तेमाल थींदड़ शयुनि खिलाफ क्रैकडाउन शुरू करण जो हुक्म ॾेई छॾियो। रेज़ल पेपर रोलिंग मशीन मेथ पाइप और ग्लास पाइप समेत मंशियात की तैयारी में इस्तेमाल थींदड़ बियन शयुनि के दुकानन ते विक्रे जो खात्मो यकीनी बनाने की हिदायत सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कंहिं बि ख़ानगी जाइ घर होटल या रेस्टोरेंट ते मंशियात के विक्रे के इतला ते कार्रवाई कई वेंदी। पीरगोठ भरसा ज़हरीलो खाधो खाइण सबब वधीक ॿ निगरियूं ऐं हिकु नौजवान फौत। हयाती विञाईंदड़ जो अंग वधी नव थी वियो। ॻोठ हैबत खान बिरोही में ज़हरीलो खाधो खाइण सबब बेहोश थी वियल नौजवान मंजूर बिरोही खैरपुर अस्पताल में दम ॾिनो। 3 वरहनि जी हाजानी बिरोही ऐं मरियम सखर अस्पताल में फौत थी वयूं। इलाइक़े में सोग की लहर। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। कमिश्नर ऐं DIG खां रिपोर्ट तलब। फौतुनि जे वारसनि की मदद करण की हिदायत। सिंध में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। हेठाइन वारनि इलाइक़नि में बीठल गोॾे जेॾो पाणी नेकाल न थी सघियो। मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं हादसनि में 15 ॼणा फ़ौत, केतिरा ई ज़ख़्मी। सखर में बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिकु ॿारड़ो फ़ौत। घर किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 24 ॼणा ज़ख़्मी। 28 घरनि खे नुक़सान। सखर के मेयर ऐं DC पारां 300 मिलीमीटर बरसात पवण जी दावा। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज दावा के रद्द कंदे चयो आहे त सखर में 2 ॾींहनि दौरान 300 मिलीमीटर रिकॉर्ड तोड़ बरसात की ॻाल्हि ग़लत आहे। 48 कलाकनि दौरान सखर में 116 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड थी। रोहिड़ी में 134 मिलीमीटर बरसात पई। लाड़काने खैरपुर नौशर फिरोज़ ऐं दादू ज़िलनि खे बि बरसात ॿोड़े छॾियो। खैरपुर ज़िले में रोड रस्तनि ऐं घिटिन में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। खैरपुर हालाणी सेवण काज़ी अहमद बाडरा मनहड़ी फिरियालो सगियूं खानवान समेत ॿियनि शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। बैराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। कचनि घरनि ऐं फसलनि खे बि नुक़सान। केतिरा ई बिजली जा फेडर ट्रिप थियण खां पोइ शहरनि में बिजली बहाल न थी सघी। बरसातुनि सबबि वणनि सारियालो जुअर कमनि जे फसल तोड़े पिड़नि ते रखियल खजूर ऐं छुआरनि खे बि नुक़सान। काज़ी अहमद में बरसात सबबि घर जी छित किरण सबबि नारी ऐं ॿाड़ी सख़्त ज़ख़्मी। सिंध के कुछ इलाइक़नि में हिन वक्त बोर जहिड़ी सूरत हाल है। बरसातुनि सबब मेहर तालुको सब खां वधीक मुतासिर थियो। सखर के कुछ इलाइक़नि में पानी बीठल है। कंहिं भी ज़िले में को वॾो नुक़सान आहे थियो। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी जू कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त बरसाती पाणी जे निकाल लाइ कम जारी आहे। सॼो खातो मुतहरिक आहे। बचाव बंदनि ते हिन वक्त वधीक बार नाहे। उम्मीद आहे त दादू केनाल के लगल घारो जल्द बंद कयो वेंदो। सिंध सोलर मां सस्ती बिजली पैदा करे सघे थो। मकानी खाते जा इदारा बेहतर कम करे रहा आहिनि। बरसातुनि दौरान लोड शेडिंग ख़त्म करण की हिदायत ॾिनी आहे। बरसात दौरान रोड साफ़ नथा थी सघनि। वफ़ाक़ी हुकूमत की ज़िम्मेवारी आहे त अवाम खे सस्ती बिजली फ़राहम करे।